अॻिते वधाईंदे तव्हां खे आगाही ॾींदाऊं त ठिकराठे में नौजवान खे कुते जी ॾांह जो यूसी सेक्रेटरी ते केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर नौजवान कमर खान पठान मुबारकपुर थाणे ते यूसी सेक्रेटरी शमसदीन शेख ते एफआईआर दाख़िल कराई। गुज़िरियल ॾिसर नौजवान कमर खान पठान मुबारकपुर थाणे ते यूसी सेक्रेटरी शमसदीन शेख ते एफआईआर दाख़िल कराई। गुज़िरियल दिहाड़े कुते हमलो करे नौजवान खे ज़ख़्मी कयो हुयो। अवां खे आगाही ॾियूं पिया नाज़रीन इन ख़बर जे हवाले सां त ठिकराठे में नौजवान खे कुते जे ॾाड़ जो यूसी सेक्रेटरी ते केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। मजीद, यूसी सेक्रेटरी ते केस दाख़िल कयो वियो आहे, इन हवाले सां कया तफ़सील ॾींदव? जी बिल्कुल, ये जो कल शाम कुतो डाड़े वियो नौजवान कमर खान पठान के जो केस दाख़िल किया है यूसी सेक्रेटरी यूसी मुबारकपुर जो सेक्रेटरी है शमसदीन शेख। जेको असां पुलिस सां राब्तो करण ते उन्होंने ॿुधायो त जेको डाड़ियल नौजवान हुयो उनखे लेटर ॾिनो वियो हो जेको पीपीएचआई सेंटर सखर मां वैक्सीन कराइण बाद थाने ते आयो ऐं जंहिं जेको आहे यूसी सेक्रेटरी ते केस दाख़िल करायो आहे। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। ख़बर शामिल कंदा लाहौर हाईकोर्ट